नासी दौलतपुर सफन बरसा गोट अहमद काठो जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अहमद बुनियादी सहूलतन का महरूम बढ़ियल है, जिन सबब ॿारनि की तालीम सख्त मुतासिर थी रही है। इन हवाले से तफ़सील ॼाणण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूद है गुलाम रसूल। जी गुलाम रसूल रेंदे वधीक आगाह कजो। जी नाज़रीन, जियां त आऊं हिन वक्त दौलतपुर लग गोठ अहमद काठियो में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अहमद काठियो में मौजूद आहियां, जिते हिन वक्त उस्ताद ऐं शागिर्द भी स्कूल में मौजूद आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ मालूम थियो आहे त हीउ जेको स्कूल आहे हिकु कमरे ते 2 वाशरूम, उनजो बाउंड्री वाल ऐं उनजो पार्क, उन ते ही बिल्डिंग मुश्तमिल आहे। हिन स्कूल में 3 उस्ताद मुक़ररु थियल आहिनि ऐं 80 खां 90 जेके शागिर्द उहे ज़ेर तालीम आहिनि। हिन स्कूल में उस्तादनि जो चवणु आहे त हिन स्कूल में काफ़ी सालनि खां वठी न चौकीदार आहे, न पटे वालो आहे, नॉन टीचिंग स्टाफ हिते आहे ई कोन को। उन खां अलावा ही जेके उस्ताद आहिनि उन्हनि जो चवणु आहे त नॉन टीचिंग स्टाफ न हुअण करे स्कूल जी जेका सफ़ाई आहे उहो रोज़मर्रा जे हिसाब सां उस्ताद पाण अची स्कूल जी सफ़ाई कंदा आहिनि या कॾहिं कॾहिं जेको चेयरमैन ॻोठाणा उहे सफ़ाई कंदा आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त हिन स्कूल में फर्नीचर जी सख़्तु खोट आहे। उन खां अलावा गर्मियुनि जे मौसम में बिजली जी लोड शेडिंग जे करे ॿार ऐं जेके उस्ताद उहे गर्मी में पढ़ी नथा सघनि ऐं सोलर सिस्टम जेको आहे उन जी बि हिते सख़्तु खोट आहे। उस्तादनि जो चवणु आहे त हिन स्कूल ते नज़रसानी कई वञे ऐं उस्तादनि ऐं शागिर्दनि एजुकेशन मिनिस्टर साहिबा ऐं सेक्रेटरी साहिबा, डायरेक्टर साहिबु, DO साहिबु, TO साहिबु सभिनी खे अपील कई आहे त हिन स्कूल ते नज़रसानी करे हिते नॉन टीचिंग स्टाफ ॾिनो वञे, हिन स्कूल खे फर्नीचर ॾिनो वञे, हिन स्कूल में सोलर सिस्टम ॾिनो वञे, हिन स्कूल जी सहूलतूं जिन जी खोट आहे उन्हनि जो पूराव कयो वञे। जी